Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. मंछुर ढंढ जी 0 पॉइंट ते MNV ड्रेन जे बंद के लगल घारो वधी 250 फुट थी वियो। घारे दौरान बंद ते बीठल पुलिस एहलकार सूदो 3 ॼणा तेज़ वहकरे में लुढ़ी विया। इलाइक़े वासियुनि फौरी कार्रवाई कंदे टिनी ॼणनि खे बचाए वरितो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 0 पॉइंट वटि बंद खे UC वाहुड़ जे तरफ़ घारो पियो आहे। पाणी UC वाहुड़ ॾांहुं तेज़ी सां वधे पियो। मंछुर ढंढ के बाग यूसुफ ऐं RD 50 खां 52 ताईं लगल कट जे पाणी सेवण जे 5 UCs ऐं शहबाज एयरपोर्ट खे ॿोड़े छॾियो। एयरपोर्ट जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में 5 फुट जेतिरो पाणी बीठल। मंछुर जो पाणी UC वाहुड़ ऐं जाफ़राबाद में काही पियो। सवें ॻोठ पाणी हेठि अचण सबबि मुतासिर लॾ पलाण करण ते मजबूर। पाणी सेवण जे ॻोठ बचल चना वटि इंडस हाईवे सां टकराइजी वियो। सिंध में बरसात ऐं ॿोड़ दौरान ज़रात तोड़े आपाशी निज़ाम जी तबाही जा ज़िम्मेवार कामूरा करार। आपाशी खाते के ड्रेनेज सिस्टम ठीक करण लाइ मिलियल 400 अरब रुपयनि जे ख़र्च बाबति जांच लाइ JIT जोड़ण जो मुतालबो। ऐवान ज़रात सिंध तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त ॿोड़ दौरान ज़रात ऐं लाइव स्टॉक जी शोबनि खे 600 अरब रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। आपाशी खाते में सेक्रेटरी खां वठी इंजीनियर्स ताईं नातजुर्बेकार माण्हू हुजण सबबि तबाही थी आहे। सिंध जी ज़रात 10 साल पोइते हली वई, पर हुकुमराननि जे कन ते जूअ मुन थी सुरे। ॿोड़ दौरान आबादगारनि खे थियल नुक़सानु भरे ॾियण जो बि मुतालबो। ॿोड़ में इंफ्रास्ट्रक्चर ऐं सिहत जो निज़ाम तबाह थी वियो। इस्पतालुनि सूदो 100 खां वधीक सिहत जूं सहूलियतूं ॿुॾी वियूं। सिहत जे वज़ीर तरफ़ां लिखियल लखे माण्हुनि ताईं सिहत जूं सहूलियतूं न पहुचण जो एतिराफ़। डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त ॿोड़ सबबि सिहत खाते जूं टीमूं फील्ड ते घटि वयूं आहिनि। ॾूरान इलाइक़नि ताईं पहुच में 16 कलाक लॻी वञनि था। ॿोड़ मुतासिर औरतुनि में 1 लख खां वधीक ॻोरहारियूं औरतूं आहिनि। बलोचिस्तान में ईंदड़ ॿोड़ जे वहकरनि में मुअल जानवरनि जे करे कांगो वायरस वधण जो ख़तरो आहे। हिन वक़्त ताईं साह जी तकलीफ़, नांग बलाउनि जे कखण, डेंगी ऐं मलेरिया जा केस रिपोर्ट थी रहिया आहिनि। सिंध में जेसिताईं ड्रेनेज सिस्टम न ठाहींदासीं, बरसात ऐं ॿोड़ जो पाणी बीठल रहंदो। सिंध में ड्रेनेज सिस्टम लाइ जामे रिथाबंदी करणी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास के ख़िताब में चयो आहे त असांखे पंहिंजे बिल्डर्स मां सिखणु घुरिजे। मुस्तक़बिल में तबाही आणींदड़ वाक़िअनि खे रोकण लाइ सभिनी खे गॾिजी कानून ते अमल कराइणो पवंदो। हीअ सियासत न, पर ॿोड़ मुतासिरनि जी ख़िदमत जो वक़्तु आहे। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ अणथक महिनत कंदड़ इदारनि जा थोरा मञूं था। कोटड़ी बैराज वटि मथाएं दर्जे जी ॿोड़ बरक़रार। वहकरा वधी 4,4147 क्यूसिक थी विया। कोटड़ी बैराज मां निकिरंदड़ वाहन में 19,875 क्यूसिक छोड़ जारी। आपाशी अख़्तियारनि जो चवणु आहे त सिंधु दरिया में मंछुर में ऐं मंछुर नएं जो इज़ाफ़ी पाणी छोड़ थियण सबबि कोटड़ी वटि चाढ़ थी रहियो आहे। सखर बैराज वटि सिंधु जा वहकरा घटिजी 4,19,090 क्यूसिक थी विया। गुड्डू बैराज वटि वहकरनि में लाथ। पाणी जा वहकरा 2,97,999 क्यूसिक रिकॉर्ड। चीफ इंजीनियर कोटड़ी बैराज टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान चयो आहे त ॿोड़ जो पाणी निकाल करण में 1 महीनो लॻी वेंदो। ॿोड़ जे पाणी लाड़पटी जे कुझु बंदनि ते मसइला पैदा कया आहिनि, पर लाॻीतो पेट्रोलिंग सबबि को वॾो मसइलो पेश न आयो आहे। सुप्रीम कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन के कम जारी रखण की इजाज़त ॾेई छॾी। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त जिन ऑफिसर्स की मुक़ररी जो अमल मुकम्मल थी चुको आहे उहे बरक़रार रहंदा। कमीशन समूरियुनि दरख़्वास्तुनि जो इनफ़रादी तौर जाइज़ो वठे। दरख़्वास्त गुज़ार ख़ाली जायनि जी मेरिट ते पूरो लहे त उन जी मुक़ररी कई वञे।
सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो नओं कानून ठहण बाद अपीलूं बेअसर थी चुकियूं आहिनि। अदालत कमीशन जे अॻूणे चेयरमैन ऐं ऑफिसर्स जूं दरख़्वास्तूं मोकिलाए छॾियूं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान के दहशतगर्दी के केस की जांच में शामिल थियण जो हुक्म। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के औरत जज के धमकी ॾियण वारे केस में चालान जमा कराइण खां रोके छॾियो। ॿुधणी दौरान एजी इस्लामाबाद अदालत के आगाही ॾिनी त इमरान ख़ान जांच में शामिल न पियो थिए, खेनि इमरान ख़ान ताईं पहुच नथी ॾिनी वञे। चीफ जस्टिस अतर मैनुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त यूनिफॉर्म में बीठल पुलिस एहलकार बि रियासत आहे। हीउ जांच ऑफिसर लाइ बि टेस्ट केस आहे। कानून पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो। अदालत तरफ़ां जांच ऑफिसर के शफ़ाफ़ जांच यकीनी बणाइण जी हिदायत। सॼे मुल्क में यौम दिफ़ा क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। यौम दिफ़ा जे मौक़े ते फ़ौज जे शहीदनि ऐं गाज़ियुनि खे भेटा पेश। मज़ार क़ायद ते गार्ड्स जी तब्दीली वारी पुरवकार तक़रीब। एयरफोर्स जे दस्ते मज़ार ते गार्ड्स जूं ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंहिंजे बयान में चयो आहे त यौम दिफ़ा मुल्क लाइ क़ुर्बानी ॾींदड़ जवाननि जी यादि में मल्हायो वेंदो आहे। 57 साल अॻु फ़ौज साबित कयो त असां मुल्की दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। ॿोॾि जी सूरत हाल में हज़ारे माण्हुनि जूं जानियूं बचाइण लाइ फ़ौज ऐं ॿियनि इदारनि जो किरदारु साराह जोॻो आहे। सदर आरिफ अलवी चयो आहे त असांजी फ़ौज कंहिं बि सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। इम्तिहान जे वक़्त में पाकिस्तानी फ़ौज ज़मीनी सामूंडी ऐं फ़िज़ाई जंग बहादुरी सां विढ़ी। फ़ौज जी क़ौम गॾिजी दुश्मननि जो नापाक मक़सदनि खे नाकाम बणायो आहे। मेहर शहर तां ॿोॾि जो ख़तरो न टरियो। रिंग बंद ते पाणी जो दबाव बरक़रार। शहरियुनि बंद के मुख़्तलिफ़ बंदनि ते लॻल रूणियूं ॿधी वरितियूं। बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कमु जारी। शहरियुनि रिंग बंद ते पहिरियों सख़्तु करे छॾियो। जोही शहर ॿाहिरां ॿोॾि जे पाणी जो चाढ़ जारी। शहरियुनि चाढ़ वधण सबबि रिंग बंद जी कमज़ोर ऊचाई वधाए छॾी। बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कमु जारी। शहरियुनि जो चवणु आहे त MPA सालिह शाह ऐं MNA रफ़ीक जमाली हेल ताईं बंद जो दौरो न कयो, न ई सवें मुतासिरनि जी पुरघोर लधी आहे। चूंडियल नुमाइंदा त किथे बि नज़र नथा अचनि। काछे जे सवें ॻोठनि जो दादू ऐं जोही शहर सां ज़मीनी राब्तो बहाल न थियो। वाही पांदी, फुलजी, चिनी ऐं ॿियनि इलाइक़नि में केतिराई ख़ानदान फाथल। माण्हू लाश बि ॿेड़ियुनि ज़रिए क़ब्रिस्तान ताईं पहुचाइण ते मजबूर। इंतिज़ामिया न रोड बहाल कया ऐं न ई पाणी में फाथल माण्हुनि जी सार लधी। काछे वासियुनि तरफ़ां रोड जल्द बहाल कराइण जो मुतालबो। केन शाह में ॿोॾि जे पाणी जी सतह में घटिताई न आई। खुदावा ऐं सुप्रियो बंद जे घारनि जे पाणी जो केन शाह में छोड़ जारी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पाणी रोज़ानो 1.5 फुट चाढ़ करे रहियो आहे। शहर में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू न कयो वियो। संदन खुराक ऐं पीअण जो पाणी ख़तमु थी वियो आहे। ॿोॾि सबबि घर ख़ाली करे बंदनि ते वेठल मुतासिरनि जी इंतिज़ामिया पुरघोर न लधी। मुतासिर ख़ैमनि ऐं राशन लाइ परेशान। सिंध हाई कोर्ट दादू में ज़िले जे ॿोॾि मुतासिरनि लाइ टेंट सिटी क़ाइमु करण जो हुकुम ॾेई छॾियो। केन शाह, जोही, मेहड़ ऐं ॿियनि इलाइक़नि में कट हणण ख़िलाफ़ दरख़्वास्त जे ॿुधणी दौरान आपाशी खाते जा अमलदार पेश। अदालत अमलदारनि खां सख़्तु पुछाणो कंदे चयो त केन शाह मां पाणी निकाल छो नथा करायो। ॿोॾि मुतासिरनि खे सहूलियतूं केरु ॾींदो। अदालत तरफ़ां DC दादू खे हफ़्ते अंदरि टेंट सिटी ठाहे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। वाहरा खे ॿोड़ींदड़ घाड़ ड्रेन खे लॻल 250 फुट घारो ॿधिजी न सघियो। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाइण तहत घारो ॿधणु शुरू करे छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाहरा शहर खे तबाह कंदड़ समूरा घारा बंदि कया वेंदा। चूंडियल नुमाइंदनि सूदो समूरनि धुरियुनि खे शहरियुनि सां सहकार करणु घुरिजे। गाजी खुआबड़ में ॿोॾि जे पाणी जी सतह 8 खां 10 फुट बरक़रार। सवें ॻोठनि मां ॿोॾि जो पाणी निकाल न थी सघियो। गाजी खुआबड़ जो मेहण ऐं वाहरा सां ज़मीनी राब्तो बहाल न थियो। शहरियुनि खे अचवञ में ॾुखियायूं। इंतिज़ामिया बेघर थियल मुतासिरनि खे ख़ैमा ऐं राशन न ॾिनो। मुतासिर रोडनि ऐं बंदनि ते बेयारो मददगार वेठल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿोॾि जो पाणी निकाल ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी। ख़ैरपुर में ख़ैमनि ऐं राशन लाइ परेशान ॿोॾि मुतासिर रस्तनि ते निकिरी आया। DC दादू ऐं ॿियनि ख़िलाफ़ नारेबाज़ी।
सांगड़ में बोन मुतासिरनि जे एहतजाज दौरान केतिरी देर ताईं ट्रैफिक मुअतल। DC सूदो कंहिं बि अमलदार मुतासिरनि सां ॻाल्हियूं न कयूं। मुज़ाहिरीन तरफ़ां पाणी निकाल करे वाहुर करण जो मुतालबो। सेठालजा रोड ते बोन मुतासिरनि जो धरणो। इंतज़ामिया तरफ़ां वाहुर न थियण ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुतासिर रोड ते शामियानो हणी वेही रहिया। इमदाद मिलण ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। टंडो गुलाम हैदर में बोन मुतासिरनि जो पाणी निकाल ऐं वाहुर न थियण ख़िलाफ़ एहतजाज। चाकर शाख मोरी ते धरणो हणी नारेबाज़ी। मलकानी शरीफ़ में पिराण ढोरे ऐं जर्क्स शाख के लॻल घारा बंदि न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। बोन मुतासिरनि जी सार न लहण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। घारा फौरी बंदि करे वधीक ॻोठ ऐं आबादियूं बचाइण जो मुतालबो। कंदकोट पुलिस तरफ़ां गौसपुर थाणे जी हद में कार्रवाई दौरान 5 मुखबी बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त कच्चे जे इलाइक़े में हथियार बंदनि सां मुक़ाबले दौरान मुखबिन खे बाज़ियाब करायो। बाज़ियाब थियलनि में ट्रक ड्राइवर रिज़वान नारेजो, रजब असद ऐं मसूद सुलंगी शामिल। मुक़ाबले दौरान हिकु बि धाड़ियल पुलिस जी पकड़ में न आयो। टंडो मीर अली में ख़ैमो खणण तां बोन मुतासिरनि में झेड़ो। हिक ॿिए ते लतनि ऐं मुकनि जो वसकारो। अमलदार मिंथू करे झेड़ो टारियो। सिंध में बरसाती पानी निकाल न थियण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं तेज़ी सां फैलजण लॻियूं। तंगवाणी में गैस्ट्रो वबाई सूरत अख़्तियार करे वरिती। वधीक 2 नीगरियूं गैस्ट्रो विघे हयाती विञाए वेठियूं। भिरिया सिटी जे ॻोठ जुमो नाइच में नीगरी, सिंधु नाइच मलेरिया विघे दम ॾेई छॾियो। कुंभ भरिसां ॻोठ ख़ैर मोहम्मद पातो में नीगरी कस्बानो पातो गैस्ट्रो विघे फौत। औरतुनि ऐं ॿारनि सूदो केतिरा ई माण्हू बीमारियुनि में मुब्तला थियण सबबि इस्पताल भेड़ा। मुनासिब इलाज दवाऊं न मिलण जूं दाहूं। ऐं ठिकराठो भरिसां नौजवान धनार सिम नाले में ॿुॾी फौज। शामिर महर बरसाती पाणी मां गुज़री वियो त तेज़ वहकरे में लुड़ी वियो। इलाइक़े वासियुनि नौजवान जो लाश ॿाहिरि कढी वरितो। अकरी चौदगी भरिसां ॻोठाणो बरसाती पाणी में ॿुॾी फौज। ॻोठाणे अब्दुल ख़ालिक लाशारी जो लाश बरसाती पाणी मां हथ। टंडो गुलाम हैदर जे ॻोठ नीणू कोली में नीगर शाख में ॿुॾी फौज। नीगर प्रेमचंद कोली रांदि खेॾी रहियो हो त शाख में किरी पियो। 60 मील भरिसां ॿकरियूं चारण दौरान नीगर बरसाती पाणी में किरी पियो। ॿुॾी फौज। इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिशुनि सां नीगर जो लाश कढी वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन सां ॾिठियूं इते वठूं था शॉर्ट ब्रेक।